मोहब्बत मीरास असांजे। करम खान में पूरी तैयारी करे छड़ी है। तमां सुबह जो वक्त ते अची वञो। मां वक्त ते पहुची वेंदुसि, पर जेकॾहिं तो डातूअ खे पूरो न कयो न त उते जो उते मां तोखे पूरो करे छॾींदुसि। सुभाणे हर हाल में मां डातूअ जो लाश ॾिसण थो चाहियां। सुभाणे डातू अकेलो ईंदो, तव्हां हुनखे पंहिंजे हथ सां पूरो कजो अचे। ठीकु आहे, इन जो इनाम मां तोखे तुंहिंजी सोच खां मथे ॾींदुसि, पर डातूअ जे कम पूरे थियण खां पोइ। ॿी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं सुभाणे डातू न आयो त पोइ तव्हां जे धण हमराज वठी निकिरंदव। जे डातू थोरो बि शक पइजी वियो पोइ डातू हथु कोन ईंदो। इन करे तव्हांखे अकेलो अचिणो पवंदो, बाक़ी कमु उते छॾे ॾियो। सुभाणे मां तव्हांजी क़ाबिलियत ॾिसण थो चाहियां, पर कमु अहिड़े तरीक़े सां कजांइ जीअं डातूअ जे मौत जो को केस ई न ठहे। उहो मूं सोचे छॾियो आहे। छा सोचे छॾियो अथई? इहो ई असां गस्त ते हुयासीं। वॾो को शातिर दिमाग़ जो मालिक ई इहो भला लाज़िम आहे त फुर मुखां पई थिए। कोर्ट में मता तव्हांजी शायदि जी ज़रूरत पवे। ठीकु आहे, तव्हां हाणे वञो, वञी अञा बि वधीक तयारी कयो। सुभाणे हर हाल में मां तव्हां वटि पहुची वेंदुसि। बचल खान, असुल हकीकत यह है, बोरचीअ खे असुल में करम खान इस्तेमाल कयो। असुल में मां हिते सिर्फ़ पंहिंजी बेगुनाही जो सबूत ॾियण आयो हुअसि, जेको मूं ॾेई छॾियो। हाणे जेकॾहिं मूंखे मौत बि आई न, मूंखे का बि परवाह न आहे। जेकॾहिं तव्हां इहो सबूत ॾिसण खां पोइ बि सम्झो था मुंहिंजी ग़लती आहे त मां तव्हां सभिनी खे हथ जोड़े माफ़ी थो घुरां। जेकॾहिं थी सघे त मूंखे माफ़ करे छॾिजो। बाबा, छा तव्हां मूंखे माफ़ नथा करे सघो? मां इंतहाई ग़लति क़दम खयो हुयो। मूंखे ईअं करणु न घुरिजे हा। न पुट, असल में हालात ही अहिड़ा थी विया जो तोखे इहो ई कदम खणणो पियो। इनमें तुंहिंजो को कसूर कोन्हे। सुभारा खान, असांजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे। ऐं सच पुछो त नई तव्हांजे लाइ को असांजे दिल में फेर आहे। सुभारा खान, असां तव्हांखे दिल सां माफ़ कयोसीं। यार,
छा रखियो आ नफ़रतुनि में। ये चइनि ॾींहंनि जी ज़िंदगी छा सी प्यार मोहब्बत अमन इन सुकून सां गुज़ारे नथा सघूं। सुबारा खान, मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो तव्हां बेकसूर आहियो। छो त मां न पियो चाहियां त मुमल खे को तानो हणे त तुंहिंजो पीउ तुंहिंजे मुड़ुस जो दुश्मन आहे। सावल, मां इहो ई चाहींदुसि त तव्हां मुंहिंजी न्याणीअ खे उहो ई हक़ ॾींदो जेको जीअं हू रखे था ॾियो। सुबारा खान, मां मुमल सां बि एतिरो ई प्यार कंदो आहियां जेतिरो हू सां। सुबारा बाबा, सुभाणे सॼे ॻोठ वारनि जी मां पंहिंजी ओताक ते दावत रखी आहे ऐं उहा सिर्फ़ इन लाइ त हुननि खे सम्झाए सघां त बाबा छेड़नि में कुझु न आहे रखियो, तबाही ऐं बर्बादीअ खां सवाइ ॿियो कुझु न आहे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे जे तव्हां बि बच्चल ख़ान खे पंहिंजो मिट सम्झो था, पंहिंजो सम्झो था त सुभाणे हुन दावत में तव्हां ज़रूरु ईंदो। बच्चल ख़ान, तव्हां मूंखे हेॾी इज़त बख़्शी, मां इन दावत में ज़रूरु ईंदुसि, ज़रूरु। गैरता मीरास असांजी, गैरता मीरास असांजी, मोहब्बता मोहब्बता मीरास असांजी। हाणे बच्चल ख़ान ज़मीन ॾियण जे लाइ हा कई। हाणे असां सभिनी खे गॾिजी महिनत करणी पवंदी। बाक़ी जेके न छोरे जे टुकरनि जे आसिरे ते लॻासूं त ज़िंदगीअ में असां कुझु बि ठाहे कोन सघंदासीं। बाबा, मां तव्हां सां गॾु आहियां। असां हाणे गॾिजी ॾींहुं राति महिनत कंदासीं। बसि हाणे अजायो घर में वेही वक़्तु नाहे विञाइणो। हा पर असीं सभु तोसां गॾु हूंदासीं। तूं अकेलो थोरी कमु कंदे, असीं सभु हथ वंडराईंदासीं। हा पुपी, ॻोठ जूं औरतूं पंहिंजे मर्दनि सां गॾु ॿनीअ जो कमु कराईंदियूं आहिनि न, पोइ तूं ऐं मां बि हिननि सां गॾु ज़मीन ते हली कमु कराईंदासीं। हा छो न। ऐं मथां वरी कणक जो लाबारो पियो अचे, उहो असीं लोईंदासीं। अला कंदो एतिरी कणक असां वटि ईंदी जो सॼो साल वेही खाईंदासीं, खुटंदी कान। हाणे बसि घणो थी, हाणे रुगो महिनत ई महिनत करणी। हिन घर में अजायो वेहणो ई न आहे। कारण इन मां वरी ॿियो फ़ाइदो थींदो। कहिड़ो बाबा? जॾहिं न मां हाणे लाबारो कंदी त या किनी चर्बी ॻरी ईंदसि, खाई खाई मवाड़ थी पई। केॾो त सकून आहे हकीलाल जी रोज़ी कमाए खाइण में। दंद न कढ, चुप करे मानी खा। मूंखे इहो ॿुधाए, तव्हां किथे अॼु मज़दूरी करण विया हुयो? अॼु घर में सौदो सामान बि वठी आया आहियो जो अॼु घर में मानी पकी आहे। इहा साईं महिरबानी आहे बच्चल ख़ान जी, जंहिं पैसा ॾिना इहा राशन वठी आयसि। जेसी ताईं तव्हां पाण घर में कमाए कोन ईंदव न, तेसी ताईं तव्हांखे मानी कोन ॾींदसि। ॿुधी न, जेसी ताईं कमाए घर में न आणे मानी कोन मिलंदई। तूं बि ख़ुशि न थी, तूं बि हिन सां ई गॾु थींदे। हालत ॾिस, कमाए ई कोन, मानी वरी असांजी बंदि। इन्ही जी बंदि आहे मानी, जेसी ताईं कमाए न ईंदव तेसी ताईं। मां तोसां अॼु वचन थो कयां त अॼु खां पोइ ठॻी छॾींदुसि। मां मज़दूरी कंदुसि, महिनत कंदुसि, ऐं तूं बि कंदे मज़दूरी। अॼु आराम। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जॾहिं तव्हां ॿई घर कमाए ईंदो न, मां तव्हांजी ख़िदमत कंदसि। वीराणा, यार मां हलाए थो, दुआ कजां हिन ज़ालिम करम ख़ान जो कम पूरो करे पोइ मोटा। न तूं कर मुंहिंजी त तोखे दुआ आहे यार, पर मूंखे अलाए छो वहम थी पियो आहे किथे ज़ालिम तोसां धोखो न कनि। इन करे मुंहिंजी दिलि चए थी त मां तोसां गॾु हलां। न वीराणा, जेकॾहिं धोखो थियो न, ॿई मारिजी वेंदासीं। ऐं मां नथो चाहियां तूं मुंहिंजे करे ॾुखे वक़्त में अची। रातू खान,
सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारियो अथऊं ऐं हींअर मां तोखे मौत जे मुंहं में अकेलो छॾियां मुंहिंजी दिलि नथी चए। जेकॾहिं धोखे सां मारिजी वञा न वीराणा त पोइ तूं मुंहिंजो फलान दिलि सां इजाज़त ॾे कामयाब थी मोटा। लतू खान वञी थो मौत जे मुंहं में ऐं पीराणे खे चई थो तूं दिलि सां इजाज़त ॾे। वीराणा मां ॿार न आहियां। जेकॾहिं मूं महसूस कयो त सूबेदार धोखे वारी नियत सां घुरायो आहे न संभाले वठंदुसि। मां बि पूरे बंदोबस्त सां वेंदुसि। दादा छा हुननि जा हथ खाली हूंदा? हू बि त पंहिंजे बंदोबस्त सां हूंदा न। वीराणा जेको क़िस्मत में लिखियल हूंदो न उहो ई थींदो। हूंदी हयाती त वरी मिली पवंदासीं न त यार हिन मुलाक़ात खे आख़िरी मुलाक़ात असांजी मोहब्बत यार दातू खान खुदा तोखे पंहिंजे तहफ़ुज़ में रखंदो पर यार ही पीराणो तोखां सवा अधूरो थी वियो। खुदा पंहिंजे पनाह यार जेजे पेर तेजे ख़ैर। मिटल मां कंहिं ज़रूरी कम सां ॿाहिरि थो वञा। वापसि मोटां त महफ़िल तयारु हुजे पोइ मां पाण अची महफ़िल जी शुरूआत कंदुसि। तव्हां बेफ़िक्र थी वञो रे सर, असां पूरी तयारी करे था छॾियूं। सरकार काॾे पिया वञो? कमदार हिते ई आहियां, जल्दी वापसि मोटंदुसि। वैसे पाण सां कुझु हमरा को न वठी वेंदो छा? न मां अकेलो ई थो वञा। को अहिड़ो माई जो लाल आहे जेको करम खान जो रस्तो रोके? तव्हां रुगो महफ़िल जी तयारी कयो, मां वापसि मोटी थो अचां। ख़बर नाहे इसके सामने वञे पियो। अॼु वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ख़बर थी सुबुह सावल मिलियो हो चइबो त बचल कान ॻोठ जे अमन ख़ातिर बाबा सॼे ॻोठ खे घुरायो आहे। मासा त सभ खां वॾी इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सावल ऐं बचल खान पाण में ठही विया। ऐं मासा त ॾिसो न हूअं बि त पाण में रत आहिनि। यार जेकॾहिं करम खान बचल ऐं सावल जे विच में नफ़रत पैदा न करे हा न त सावल बचल खान खे कॾहिं बि न छॾे हा। मासा त बचल खान आहे थधी तबियत जो माण्हू। हूअं बि त ॾिसो न पंहिंजे ॻोठ में अमन त कई न। हा मासा त बचल खान वाकई वॾी दिलि वारो माण्हू आहे। और मालिक साईं जा लख एहसान आहिनि जो बाबा साईं पंहिंजी बेगुनाही साबित करण में कामयाब थी वियो। न त सॼी ज़िंदगी इहो दर्द दिलि में हुजे हा त मां कंहिं अहिड़े पीउ जी धीउ आहियां जेको मुंहिंजी ख़ुशियुनि जो कातिल हुयो। मालिक तो मथां भलाई कई आहे। जेको थी गुज़रियो सो थी वियो। हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खे यादि करण मां छा फ़ाइदो? गुज़रियल वक़्तु तोखे ॾुखनि सूरनि जूं यादूं ॾियाराईंदो। जेको गुज़री वियो न वक़्त खे विसारे छॾ। असांखे ज़िंदगी जी नई सिराणी शुरूआत करणी आहे। ख़ुदा कंदो त हर क़दम ते असांखे तोखे ख़ुशियूं अता थींदियूं। और जेके ख़ुशियूं मूंखे मिलंदियूं त उन ख़ुशियुनि में सिर्फ़ु मां त अकेली न हूंदमि न, तूं बि मूंसां बराबरि जो शरीक हूंदी। हिकु ख़ुशी मां सावल खे अञा ताईं न ॾेई सघी। उहा ख़ुशी तूं सावल खे ॾिजांइ। कहिड़ी ख़ुशी होर? औलाद जी ख़ुशी में थी सघे थो त मां कॾहिं बि न थिया। इहा ॻाल्हि न कर मुंहिंजी भेण। मालिक साईं तोखे ख़ूबसूरत पुटु ॾींदो जेको वॾो थी बिल्कुलु पंहिंजे पीउ जहिड़ो थी अथव। आमीन। न हो रे, माण्हू कॾहिं बि रब जी ज़ात मां नाउमीद न थिए। घणी डॉक्टरनि चयो आहे त तूं कॾहिं बि मां बणिजी नथी सघीं, पर सभिनीनि खां वॾो डॉक्टर तूं मुंहिंजो अलाह साईं आहे। जेकॾहिं मुंहिंजे मालिक चाहियो न त तोखे ज़रूरु औलाद थींदी। हा, अलाह साईं त वाकई महिरबान रहम कंदड़ आहे। मां हर वक़्तु दुआ कंदसि। कॾहिं न कॾहिं त अलाह साईं मुंहिंजी ॿुधंदो। अलाह कंदो त मां इहा ख़ुशी सां ॾींदसि। वॾा
मां सम्झां थो साहब ॾातू वारनि सां ठही वियो। साहब शाणू माण्हू आहे नज़ीर, ॾातूअ सां दोस्ती रखे अलाए कहिड़ो फ़ाइदो वठंदो। वॾा पर साहब अलाए छो एॾी देरि छो कई आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अरे हेॾे हेॾे जाचूसी तो करी, हेॾे हेॾे जाचूसी तो करी। साहब मां कंहिंजी जासूसी कोन थो कयां। तूं धाड़े लई? मां वक़्त जो वॾो धाड़ेलुसि, वॾो धाड़ेलुसि। ईंदे वेंदे माण्हुनि खां फुर कंदोसि, पछाड़ीअ तोड़ी अधड़ सिगरेट खोले छॾींदोसि, पापा जेके खणी वेंदा उन्हनि खां फुरींदोसि। मां वॾो वक़्त जो धाड़ेलुसि। अरे असांखे दाबा थो ॾे, हा असां तोखे ईअं टिजड़ा नज़र था अचूं। असांखे हिकिड़ो साहब परेशान करे थियो आहे, वियो आहे त मोच ई कोन्हे को, ॿियो वरी तूं असांजे घाटे में अचे लॻो ई, हा ॿ पादर था लॻनि त मूंखे फालेज जो ख़तरो आहे। अहिड़ो नासूं भञो त हले हल, मां चाहियां थो हले। यार कमदार, हिकु ॾुख जी ख़बर आहे, रेस करम खान हिन दुनिया में न आहे। छा रेस करम खान मारिजी वियो? मिठल सच सच ॿुधा, सच ॿुधा। कमदार मां सच थो चवां, रेस जो एक्सीडेंट थी पियो आहे। एक्सीडेंट एतिरो त ख़तरनाक हुयो जो रेस अस्पताल ताईं बि न पहुची सघियो। कमदार पुलिस लाश खणाए अस्पताल वई आहे, ऐं हाणे हलो त लाश वसूल करे चऊं ली। कमदार छो त हींअर वार सभी असां ई आहियूं करम खान जा। ॿियो केरु आहे जो हुनजे कफन दफन जो बंदोबस्तु कंदो? हलो त हली लाश वसूल करे चऊं। मां आहियां करम खान जो वारिस। मां दुखनि सुखनि खणी जो असां में दुश्मनियूं हुयूं, पर पोइ बि करम खान जा मूं मथां कुझु थोरा बि आहिनि जेके मां विसारणु नथो चाहियां। इन करे करम खान जे कफन दफन जो बंदोबस्तु मां कंदुसि। दुश्मनी पंहिंजी जाइ ते, पर इंसानियत जे नाते करम खान जो टीजो तॾो मां कंदुसि। तव्हां हली बंगले ते तॾे विछाइण जी तयारी कयो त मां करम खान जी मैयत खे खणाए उते अचां थो। सर हे त कमु उबतो थी वियो बा। वरी छा थियो नज़ीर? करम खान जो एक्सीडेंट थी पियो आहे। छा एक्सीडेंट थी पियोसि? बचा त अथसि न? न साईं, हो त अलाह खे प्यारो थी वियो। न नज़ीर, ईअं नथो थी सघे। करम खान ईअं कीअं मरंदो? वॾा भला हुनखे असां छा था करे सघूं? सॼे ॻोठ जा हक़ खाधा, ऐं असांखे बि लख रुपया बासियो हुई त कंहिं न कंहिंखे ॿधी अचिजो। हाणे ग़रीबनि जा हक़ खाईंदो त पोइ एक्सीडेंट न थींदो, बाक़ी छा थींदो? वॾा असांजी थाणे ते ड्यूटी घटि, बाक़ी करम खान वटि वॾी लॻंदी। ख़ुदा कयो इहा ड्यूटी त हाणे छुटी असांजी। वॾा बाक़ी हिकिड़ो असांखां अञा अंदर मां सूर न वेंदो, छो जो उते असांजी वॾी ख़िदमतड़ी थींदी, ऐं विड़े असांखे छेलड़े जो घोसड़ो खाराईंदो। इहा ॻाल्हि असांखां क़यामत ताईं न विसरंदाई। सुठो थियो जो ॾातू बि न आयो। हाणे हल त हली करम खान खे खणी अस्पताल पहुचायूं। हा हा वॾा, छो हल, इहो आख़िरी फर्ज़ त असां ई पूरो कंदासीं, ॿियो केरु कंदो? अथसि केरु? हा हलिया हलिया। असांजे हिन ॻोठ में हाणे उहो ई रहंदो जेको अमन प्यार ऐं मुहबत सां रहंदो। हिन ॻोठ में कंहिं बि ॾिंगे माण्हू जी जॻह न आहे। उन लाइ इहो ऐलान आहे जो प्यार अमन सां नथो रहे, हाणे ई ट्रपड़ खणी ॻोठ छॾे हलियो वञे। यो उहो करम खान मरी शइ हिन ॻोठ जो सुकून ऐं अमन तबाह करे छॾियो हो। करम खान मरी हो? ख़ुदा जे वास्ते गली पंहिंजे रब खे ॾिसो। हाणे त जागो, कढी छॾियो कुदरतूं दिलनि मां, साफ़ करे छॾियो पंहिंजा अंदर। घणा ई जहिड़ा कयव, घणा ई खून कयव, घणा ई लाश केरायव, पर हेॾे
छो विसारे वेठा हो, छो विसारे वेठा हो तो ये धरती पिटाई खोट जी धरती आ। जेको हिन धरतीअ जे अमन लाइ कुट कुड़छ में घुमंदो रहियो, कॾहिं मारवीअ जा सूर जाचींदो रहियो, त कॾहिं लीला खे लीलाईंदो रहियो, त कॾहिं उमर जे ॾाठायुनि खे निंदींदो रहियो, मारवीअ जे मारुनि जे प्यार खे असां ताईं पुॼाईंदो रहियो। विसारे वेठा हो सभु कुझु, उनजी मेहनत खे विसारे छॾियो आहे। कंहिंजे लाइ पियो हिन धरतीअ जो चपो चपो घुमंदो वञे? अरे तव्हांजे लाइ, तव्हांखे ॿुधाइण जे लाइ। पर अफ़सोस त असां उहो दगी विसारे वेठासीं। असां ॿुधायल सूफ़ियुनि जो प्यार अमन जो रस्तो छॾे ॾिनो। असां सचल छॾे ॾिनो। असां सामी छॾे ॾिनो। हुन जो घस बि विञाए छॾियो आहे। जे तव्हां लाइ चयो त हाणे जेको खेड़े सो ई खाए, कंहिंजे लाइ पियो चए? तव्हांजे लाइ, जे पाण को बि ज़मींदार हिन धरतीअ ते न रहंदो। धरती ख़ुदा जी आहे, खाईंदो उहो जेको खाईंदो। विसारे वेठो सभु कुझु, विसारे वेठो शाह इनायत जी ॿोलीअ खे। जे तव्हांजे लाइ जो सिर ॾेई छॾियो, तव्हां हुन लाइ छा कयो? अफ़सोस जे ज़िंदा रहण चाहियो था दुनिया में, त पंहिंजी मीरास सां ज़िंदा रही सघो था, पंहिंजी सकाफ़त सां ज़िंदा रही सघो था, पंहिंजी मीरास सां मोहब्बत पंहिंजी सिंध धरतीअ जी ॿोलीअ सां। उहा ॿोली जंहिंमें तव्हांखे अमड़ लोली ॾिनी, ॿोली खे ज़िंदा रखण लाइ तव्हांखे हिकु छड़ो पवंदो पूरी दुनिया खे। हेॾई धरतीअ तां त मोहब्बत जो पैगाम वञणो आहे। हिन धरती तां असां वटां मोहब्बत मीरास असांजी। इल्म अदब शहकार सांजा, फन फिक्र फनकार सांजा, रखण दो हर कुम्हार सांजा, रक्षकुड़ियूं ऐं जार सांजा, हिम्मत मीरास असांजी, हिम्मत मीरास असांजी, मोहब्बत मीरास। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।